डहरकी में गोठाणे पुट जे सावरनि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। डहरकी वेझो ॻोठ शाल खान खोसो में पसंद जी शादी कंदड़ यूसुफ खोसो जे वालिद शाल खान पंहिंजे भाउ शाह ॾिनो खोसो सां गॾिजी एहतिजाज कंदे दाहियो त 9 साल अॻु यूसुफ खोसो खे बिरादरीअ जे हफ़ीज़ुल्लाह खोसो वारनि रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजी भेण जो संग ॾिनो हुयो। शादीअ जे कुझु ॾींहंनि बाद नारीअ जे भाउ हफ़ीज़ खोसो ऐं अली रज़ा खोसो ज़मीन फॿाइण जे चकर में यूसुफ ते कारे जो कूड़ो बोहतान मढ़ियो हो ऐं हू हिन वक़्त ताईं असांजी 1.5 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि ऐं 40 एकड़ ज़मीन आबाद करण नथा ॾियनि, जॾहिं त 4 एकड़नि ते मुश्तमिल मच्छीअ जे फार्म तां मच्छीअ ॿेड़ कढण नथा ॾियनि। हुननि चयो त पुलिस बि असांजी मदद करण लाइ तयार आहे। साईं, असांजे ज़मीन जो मथां हफ़ीज़ुल्लाह खोसो, अब्दुल कादर खोसो ऐं उनजो सौट आहिनि भूरल खोसो, असगर खोसो ऐं आमद खोसो, तक़रीबन उनजा 10-15 जेके पंहिंजा अज़ीज़ आहिनि उन्हनि जो असांजे मथां ज़मीन जे मथां कब्ज़ो बि आहे ऐं असांखे थ्रेड ॾियनि था। 2009 खां वठी असांजी छोकिरी जेको छोकिरो शादी कई आहे प्यार जो परणो करे, उते पंहिंजी भेण बि उन्हनि खे ॾिनो आहे, उन्हनि खां बि भेण वरितई। उन खां पोइ कारण जे ब्लेम ते लॻाए करे असांखे हिन टाइम ताईं ब्लैकमेल करे असांखे तक़रीबन को 2-2.5-3 करोड़ जो नुक़सानु ॾिनो। 40 एकड़ ज़मीन असांजी पहिरें 5 साल ग़ैराबाद रही आहे। उन खां पोइ उनजे मुक़दमो 4.5 लख रुपया ख़ामद ख़ान खोसे वठी असांखे हिते विहारियो। उन खां पोइ वरी उन असांजा रिढा बि काहे वियो, असांजो सारियूं अन बि खणी वियो। उहो हाजी ख़ामद ख़ान खोसो इनखे फ़ैसिलो करणु नथो ॾिए। एहतिजाज कंदड़नि वसवारनि खे अपील कई त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे पंहिंजी ज़मीन आबाद करण ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।